सुर्खी लगल चपन जा टाका टोड़े मोड़े गाए। सुर्खी लगल चपन जा टाका टोड़े मोड़े गाए। सांझ भी सुर्खी लाए कंहिंजो राग अलापे वेठी। जनमन जूं चथरूं ऐं टोकूं रूह ता रोड़े गाए। सुर्खी लगल चपन जा टाका टोड़े मोड़े गाए। माने त मेहमान ऑनरेबल ऑडियंस ऐं प्राउड बलड़ेजियन, अस्सलाम वालेकुम। सब खां पहिरियों पंहिंजी मौजूदगीअ जो एहसास ताड़ियुनि सां ॾियारींदा। भरपूर ताड़ियूं थी वञनि। बिल्कुलु। बहरहाल औरतूं वधीक एक्टिव आहिनि, माज़रत सां। हा, ख़ुशी औरतुनि जी तालीम ऐं सुजाॻीअ बाबति अनवर पीरज़ादे जो किरदार, इहो सेशन उन जो आगाज़ कयूं था। ऐं इन सेशन में मूंसां गॾु जेके रिस्पेक्टेड पैनलिस्ट स्पीकर्स मौजूदु आहिनि, आपा मेहताब अकबर राष्ट्री साहिबा कंहिं बि तारीफ़ जी मोहताज कान्हे। मैडम नूरुल हुदा शाह साहिबा, उन सां गॾु उहे औरतूं जिन खे अनवर पीरज़ादा, जिन जे पंहिंजी एम्पावरमेंट में उन्हनि खे अॻिते वधण में अनवर पीरज़ादे जो किरदारु आहे। मलिका पीरज़ादा बहितरीन शाइरा, बलड़ी जीअ सां वाबस्ता ऐं अनवर पीरज़ादे सां बि उनजो ख़ासि तालुक़ु आहे। ऐं मेहर लुत्फ़ असां सां गॾु मौजूदु आहिनि। सभ खां पहिरियों सभिनी जो महिरबानी। मेहर लुत्फ़, मेहरुन निसा, मेहर लुत्फ़ या मेहर लुत्फ़। असां पाण मेहर चवंदा आहियूं त उहो थी वियो पंहिंजो घर वारो। अच्छा, जीअं त सभिनी खे ख़बर आहे त अनवर पीरज़ादे जी हिकिड़ी सिविलाइज़्ड सोच, उन जी लिखणियुनि में जेका सिंध जी तारीख़, अदब ऐं तमदुन नज़र ईंदो आहे, औरत खे जंहिं नज़रिए सां, जंहिं तरीक़े सां उहो ॾिसणु चाहे थो, सिंध खे जेॾो एम्पावर्ड नज़र ॾेखारणु चाहे थो दुनिया में, उहो हिकिड़ी आइडियल मंज़र आहे, पस मंज़र आहे जेको अनवर पीरज़ादे जी सोच में नज़र अचे थो, उन जी लिखणियुनि में बि नज़र ईंदो आहे। ऐं काफ़ी ॻोठ जूं अहिड़ियूं न्याणियूं जिन जी शुरूआति, जेके टिनि न्याणियुनि खे अंग्रेज़ीअ जी तालीम उन्हनि पाण ॾिनी, अनवर पीरज़ादो पाण ॾिनी, उन मां हिकु मलिका पीरज़ादा। ऐं उन सां ई मां शुरूआति कंदसि हिन सेशन जी। सभ खां पहिरियों मां अव्हां खां इहो पुछणु चाहींदसि त अव्हांजो जेको कैरियर आहे, पाण तव्हां टीचर बि आहियो ऐं शाइरा बि आहियो, त तव्हांजे करियर में, तव्हांजी पर्सनैलिटीअ में अनवर पीरज़ादे जो किरदारु कीअं था ॾिसो ऐं कीअं था महसूसु कयो? जी, माइक ऑन कयोसि। सभिनी वेठल आयल महिमाननि, ऑडियंस जी महिरबानी ऐं बाख जी महिरबानी ऐं अनवर पीरज़ादो अकेडमीअ जी महिरबानी, जन मूंखे मैडम मेहताब ऐं मैडम नूरुल हुदा शाह सां गॾु विहारियो आहे। ऐं इहो चाचा अनवर जो ख़्वाबु हो त असांजूं छोकिरियूं इन लेवल जूं थियनि। ऐं हिकु दफ़े मूंखे मिसाल ॾेई ॻाल्हि ॿुधाई ऐं मैडम नूरुल हुदा शाह जे कॉन्फिडेंस जी ऐं बहादुरीअ जी। जीअं सिंधी अदबी संगत में हिकु अहिड़ो वाक़ियो थियो ऐं हुन में हुन बी ऐं कॉन्फिडेंस सां हे जवाबु ॾिनो हो। अहिड़ी तरह सां मैडम मेहताब जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहंदा हुआ। ऐं उनखां पोइ इहो आहे त 1965-66 में, या सभिनि खे ख़बर आहे त चाचा अनवर जेके 3 छोकिरियूं पढ़ायूं, उन्हनि मां 2 ॻोठ जूं अवाइली सिंधी मास्तरियाणियूं थियूं। ऐं हिकु उन में मुंहिंजी भेण हुई जेका लेडी डॉक्टर थी, चांडका मां पढ़ी। इहो चाचा जो वॾो ख़्वाबु हो ऐं एज़ाज़ हो ऐं फ़ख़्रु हो। उनखां पोइ नेक्स्ट टारगेट उनजो मां हुअमि। माना मूंखे वरी उहो हिकु क़दम अञा अॻिते पियो ॾिसणु चाहे, मूंखे अञा वधीक आला तालीम ॾियणु पियो चाहे। हुननि मिसाल मैट्रिक पास कई त मूं MA सिंधीअ में कयो। उनखां पोइ मूंखे हर मरहले ते मूंखे ट्यूशन ॾींदो रहियो। इंटर में मूंखे चाचा अनवर ट्यूशन ॾिनी ऐं उन में मूंखे जेका सिविक्स पढ़ाई। ऐं मां हिकु दफ़ो छा थियो, मूं मैट्रिक कई त मिलणु आयो त चई त तो फस्ट ईयर जो फॉर्म भरियो आहे? त मूं चयोमांसि न, उहो त मूंखां मिस थी वियो ऐं मां न भराए सघियमि। त ॿिए ॾींहं ते वियो लाड़काणा कॉलेज मां फॉर्म वठी आयो ऐं 2 सालनि जो गॾु मुंहिंजो फॉर्म जमा करायईं।
उन खां पोइ कहिड़ा सियासी क्राइसिस थिया ऐं कराची वारा सभु ॻोठ आयल आहे। इहो मूंखे गोल्डन मौक़ो मिलियो ऐं चाचा मूंखे फुल ट्यूशन ॾिनी ऐं एॾी ट्यूशन ॾिनी ऐं मूंखे लाड़काणे वठी हलियो। ज़फ़र पीरज़ादो चाणका जो टीचर हो, उनजे घर में रही मूंखे छॾियईं वरितईं, मूंखे इंटर जो इम्तिहान ॾियारियईं ऐं मुंहिंजी 2nd पोज़ीशन आई हुई। उन खां पोइ माना वरी बाबा जो बि मां ज़िक्र कंदी हलां त बाबा वॾो हो चाचा अनवर खां, पर चाचा अनवर जी ॻाल्हि खे ॾाढी अहमियत ॾींदो। जॾहिं हुन असां टिनी भेनरुनि जे लाइ जॾहिं हुन ॻाल्हि कई त बाबा हुनखे इनकार न कयो। मुंहिंजी वरी भेण डॉक्टर थी, चई सां भले थिए। उन खां पोइ मुंहिंजी वारी आई त वरी पोइ मूंखे स्कूल में जॉब बाबा ई वठी ॾिनी। जेको स्कूल में 3 टीचर हुयूं, हिकिड़ी ट्रेनिंग ते वई, हिकिड़ी मैटरनिटी लीव ते वई, त मां वॉलंटियरली पे पढ़ायो स्कूल में। त बाबा वियो DO सां ॻाल्हि करे मुंहिंजो ऑर्डर वठी आयो। त उन खां पोइ वरी मां गवर्नमेंट जे तरफ़ खां PTC कई, सखर वियमि, हुतां PTC करे आयमि। पोइ वरी मां हिकु दफ़ो चाचा अनवर खे वरी दाऊं बि ॾींदी हुअमि, जेके मूंखे दिलि जो हसरत हूंदियूं पूरियूं न थींदियूं, उन सां एॾी हुज हूंदी। पोइ मूं हुनखे चयो मां B.Ed थी करणु चाहियां, पर मूंखे बाबा B.Ed नथो करणु ॾे। पोइ वरी बाबा खे चई, छो बाबा मलका खे B.Ed नथो करणु ॾे? बाबा चयुसि, न बा मलका खे मां घर खां ॿाहिरि न कढंदमि। चई, छो? तुंहिंजी हिकिड़ी धीअ डॉक्टर थी आहे, MBBS करे आई आहे, बाक़ी हीअ छो न वेंदी? ऐं मूंखे चई त मां उन ॾींहं में सखर ब्यूरो में डॉन में कमु कंदो, सखर में पंहिंजो घरु हुउसि। मूंखे चई त मां उते प्रिंसिपल सां ॻाल्हाए छॾिया, तूं सुभाणे अचिजांइ, उते टेस्ट आहिनि B.Ed जा, तूं अचे टेस्ट ॾिजां। ॿिए ॾींहं ते इतफ़ाक़ अहिड़ो थियो, एॾी बारिश थी, मां सखर न वञी सघियमि। वरी आयो हफ़्ते ते, चई तूं इंटरव्यू ते कोन आई, मूं चई हेॾी बारिश थी पई, चई तयारु थी मूंसां हलियो प्रिंसिपल खे चई त हीअ B.Ed करणु थी चाहे, हीअ कॉज़ हो ऐं हिनखे दाख़िला खपे। डान जो हिकिड़ो नुमाइंदो हो हलियो, हुन मूंखे चयो बाबा तूं टेस्ट बि न ॾे, तूं क्लास अटेंड कर। अच्छा, अञा 2 महीना मुंहिंजा B.Ed जा क्लास हलिया त MRD जे तहरीक में चाचा अनवर जेल हलिया विया। त हाणे हुनजी फैमिली सॼी कराचीअ में शिफ्ट थिए, त जेल मां बाबा ॾे ख़त लिखियईं मुंहिंजे फेवर में, त अहिड़ी छोकिरीअ ते फ़ख़ुरु कयो, मां जेल हलियो आयो आहियां पर हुनखे B.Ed कंप्लीट करणु ॾिजां। ऐं पोइ मां हॉस्टल वियमि, हॉस्टल में रही मूं B.Ed कंप्लीट कयो। त अहिड़ी तरह सां वरी हिकिड़े दफ़े छा थियो, जेका 1976 में बैनुल अक़वामी अदबी कॉन्फ्रेंस। अच्छा, मां वरी विच ते नंढी नंढी शाइरी लिखणु शुरू कई, 76 में 77 में इंटर कई, BA कई, त चाचा खे ॾेखारींदी हुअमि। त हूंदी त मुख़्तसिर 3 जो नज़्म हूंदो, पर मौज़ूआती फेमिनिज़म ई हूंदो, त उहो चाचा ॾाढो हुनखे एप्रिशिएट कंदो हो। वरी टॉपिक बि ॾींदो हो त जेके क़ुरान सां निकाह था थियनि छोकिरियुनि जा, इन ते लिखो न, तूं इन ते लिखो। अहिड़ी तरह सां त वरी पोइ हिकिड़े दफ़े मां वयमि त कराचीअ में 1976 में इहा हुई इंटरनेशनल जेका अदबी कॉन्फ्रेंस हुई, त चाचा अनवर जो अफ़साने जे निशस्त जो मेज़बान हो। त मां हिन शौक़ में वियमि त ॾिसां चाचा जो प्रोग्राम अटेंड कयां। इतफ़ाक़ सां 8 मार्च त किश्वर नाहिद हुजे आयल, ऐं उहा जीअं हुजाइती हूंदी अचे, चाचा अनवर खे चई त किथे आहिनि तव्हांजूं सिंधी छोकिरियूं, जो तव्हां हेॾो अदब जी ॻाल्हि कंदा आहियो, ड्राड़ हणंदा आहियो, किथे आहिनि तव्हांजूं सिंधी छोकिरियूं, अॼु आलमी ॾींहुं आहे, अचनि शाइरी पढ़नि। त वरी पोइ चाचा न मूं ॾे आयो, आस्ते करे चई को नज़्म यादि अथई? मूं चयो हा, मुंहिंजा त नंढड़ा ई नज़्म हूंदा आहिनि, यादि आहे। चई त हाणे हिनजो उर्दू में तर्जुमो लिखिजां, छो त बैनुल अक़वामी कॉन्फ्रेंस आहे, इंडिया जा बि उर्दू अदीब आहिनि, त उहो पढ़जां। मां जो उहो नज़्म पढ़ियो त एॾी मूंखे हुनजी मिली, पज़ीराई मिली, शाबाश मिली। राति ते वरी ॿी निशस्त थी त ख़बर पई त इंडिया जे कंहिं अदीब चयो त हिन सॼे कॉन्फ्रेंस में असांखे उन सिंधी छोकिरीअ जो नज़्म वणियो आहे जेको हुन 8 मार्च ते पढ़ियो। त इहो सभु इहो मां सम्झंदी आहियां त काके अनवर जे करे ई आहे। माना हुनजी एॾी मूंसां प्यार, ईअं जो मुंहिंजी वॾी भेण डॉक्टर जेका ई उहा चवंदी त ईअं थो लॻे त तूं हुनजी धीउ आहे, समीना हुनजी धीउ न आहे, तूं हुनजी धीउ आहे। त अहिड़ी तरह सां मूंसां हर क़दम मेहर में शादी करे हैदराबाद वियमि त उहे नज़्म अगरि तव्हांखे यादि हुजनि त तव्हां ॿुधायो। हा, उहो 8 मार्च ते मूं जेको पढ़ियो त, पहिरीं रहियासीं गॾु थी बाह ॿेली, पोइ तो हयो मुंहिंजे अंग अंग ते ठपो हयाव जो। ऐं अॼु जॾहिं औरतुनि जो आलमी साल ऐं कॉन्फ्रेंसूं पियूं कोठराजनि, पोइ बि तूं चवीं थो तोखे कुझु पुछणो न आहे जो आहीं तूं औरत। वाह 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 वाह। सो बसि इहे सभु काके अनवर जा कुर्बा आहिनि। ऐं तमामु घणो जेको सो पोइ बि जेके बि ज़िंदगी जा ॾुख सुख लाचाड़ा
पोइ मूं वटि अक्सर अची रहंदो हो। हैदराबाद में मां रहंदी हुअमि, हुते मुंहिंजी हाणे फैमिलीअ जी सम्झो त पोइ मां HST टीचर थियमि हिन जे घर मां। हो प्राइमरी हुयूं, मां HST थियमि, B.Ed कयमि, हुन खां पोइ वरी हैदराबाद आयमि, M.Ed कयमि ऐं हिनजे GR कॉलोनीअ जे मॉडल स्कूल में मां रहियमि। आख़िर में मां 19वीं ग्रेड में थी उतां रिटायर कयो। त जॾहिं सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जो को असाइनमेंट मिलियुसि, मूं वटि अची घर रहियो, त उते बि मूंखे पंहिंजे ॿारनि जे मामले में गाइड कंदो हो। मुंहिंजी अगरि मां पंहिंजी धीअ खे कुझु चवां थी ॿारनि सां ईअं न ॻाल्हाइबो आहे, हीअं न कबो आहे। हिकु दफ़े मूंखे होड़ में सूरु थियो त मां स्कूल खां छुटी कई, मूं त सूरु आहे, मां ॻाल्हाए नथी सघां। ईअं पाण उथिया, मुंहिंजे लाइ नरम खिचड़ी ठाहियनि ऐं चई हाणे हीअ तो ॻाल्हि मां तमामु घणो प्यार मूंसां कंदो हो। महिरबानी महिरबानी। ऐं जेको आहे थैंक यू सो मच जे तरीक़े सां तव्हां ॿुधायो, असां सभई रिलेट करे सघूं था। महिरुन निसारी तरफ़ ईंदासीं। बलड़ेजीअ सां तव्हांजो तालुक़ु आहे। बलड़ेजीअ में रहंदड़ औरतुनि ते अनवर पीरज़ादे जी इन लिखड़ियुनि जो, उनजे पंहिंजे रवैये जो छा असरु ॾिसो था, ऐं शुरूआती चैलेंजिस तव्हां कहिड़ा ॾिठा जंहिंखे अनवर पीरज़ादे फेस कया? छो त उन दौर में औरतुनि खे पढ़ाइणु, एम्पावर करणु, अदबी जेके संगत हुजे अहिड़ियूं अदबी सरगर्मियूं उन्हनि में उन्हनि खे एक्टिव करणु, तव्हां पाण अदबी संगत जा मेंबर्स बि रही चुका आहियो, सो छा चवणु चाहींदव हिन हवाले सां? माइक खे थोरो जिए सिंध जिए लतीफ़ ऐं कुर्ब जे तज़रार अमर जा काके अनवर जा जो अॼु असां हिते वेही ॻाल्हायूं था उनजो ई उत्साह आहे। बाक़ी काके अनवर सां वेझड़ा पर रही लुत्फ़ जे करे जो हो गॾु हूंदा हुया ॿई ॼणा, त उन जे करे पोइ हुनजी असांखे हीअ हिमत आहे। हिन महिल जेको हिते वेठा आहियूं ॻाल्हायूं था न, इहो अनवर थो ॻाल्हाए, असां नथा ॻाल्हायूं। इहा ई हुनजी हूंदी हुई जो माना असांखे हिमत ॾींदो। या का ॻाल्हि जो असां चवंदासीं ॻोठाणो माहौल हुयो, सख़्तियूं बि हूंदियूं हुयूं। मिसाल असां चऊं त कामरेड जाम जो दौरु आहे, कम्यूनिस्ट पार्टीअ जो दौरु आहे, जाम आइडियल आहे, जेकर मिलिजे त पोइ जॾहिं आज़ादु थियो त अधीअ जी उहा भेण गुज़ारे वई, हुनजे ताज़ियत लाइ आयल हुयो जाम साकी काके अनवर ॾे, हुनजे बाबा ॾे, त उतां चई था मेहर तव्हां मिलणु चाहियो न त जाम सां मिली था सघो। इहा असांखे एॾी ख़ुशी पई थिए त सभिनी जे साम्हूं माना काके अनवर असांखे चयो जो असां जाम साकीअ खे ॾिसी था सघूं, जा हुन सां मिली था सघूं, त इहो हिकिड़ो उत्साह ॾींदो हुयो, हिमत ॾींदो हुयो। इहे काके अनवर जा कुर्ब। जा कॾहिं हिकु दफ़ो ॻोठ में पाणी आयल हुयो बंद जे हेठां, त चऊं पिया चोॾींहं जी राति दरिया जेकर ॾिसिजे वञी बंद ताईं, चई त पोइ इहा एॾी वॾी ॻाल्हि थोरी आहे, तव्हांजी दिलि थी चए त जेतिरियूं छोकिरियूं वेठा हुआसीं काके अनवर जो गॾु हलंदो न त असां केरु बि न झलींदो काके अनवर जे करे। त इहे काके अनवर जूं ॻाल्हियूं हुयूं। जा छोकिरनि जे पढ़ाईअ जे बारे में जेको अधीअ जी भेण हिननि खे पढ़णु खोड़ मुखालफ़तूं बि थियूं हुयूं हुनजी, मुंहिंजो माना खोड़ ज़ाहिर आहे सभु त अहिड़ा माण्हू न हूंदा हुआ न जंहिंजी अहिड़ी सोच हुजे, कुझु ॾेंगा माण्हू बि हूंदा हुआ जिन माना हुन ते एतिराज़ कंदा हुआ, त उन्हनि शहर सां बि हुन मुंहुं ॾिनो। त इहे ॻाल्हियूं आहिनि। काके अनवर ते एतिरो ॻाल्हाए थो, ॻाल्हाए न आहियां सघंदो काके। तव्हां शाइरी बि लिखी आहे? हा, काके ते लिखी आहे जी। अनवर पीरज़ादे सां। अॼु वरी तुंहिंजी यादि आई, अॼु बलड़ेजीअ खे तुंहिंजी ज़रूरत आहे, हिकु दफ़ो वापसि अचु त गॾिजी बलड़ेजीअ खे ऊंदाहीअ मां कढूं। अॼु तुंहिंजो लिटिल मास्को वॾेरनि जे वरी चढ़ी वियो आहे, अॼु असांखे तुंहिंजे साथ जी ज़रूरत आहे, सचाईअ जो साथ ॾींदे अकेला थी पिया आहियूं, तो जहिड़े हौसला आवर शख़्स जहिड़े साथीअ जी ज़रूरत आहे। वाह वाह। मैडम नूरुल हुदा शाह साहिबा जी तरफ़ वधंदासीं। मैडम औरतुनि जे हवाले सां, हुनजी एम्पावरमेंट जे हवाले सां अनवर पीरज़ादे जूं लिखणियूं, हुन में तव्हां कीअं था ॾिसो त औरत खे उहो असल में कंहिं मक़ाम ते ॾिसणु चाहे थो, ऐं जीअं तव्हां कमेंट बि ॿुधा मलका पीरज़ादा जा, महरुन निसा जा, त छा था सम्झो, कीअं था ॾिसो हिन बलड़ेजीअ खे ऐं हिन में औरतुनि जी एम्पावरमेंट खे? अनवर पीरज़ादे छा थिए चाहियो ऐं छा थिए कयो औरत जे हवाले सां, उहो त असीं हिते वेठा ॾिसूं। ऐं तव्हां सभई जेको हिननि ॻाल्हायो, जो ख़ासि सां जेको महरुन निसा ॻाल्हि कई ऐं उनजे अंदरि वेठल उनजे ॻाल्हियुनि मां को पॉलिटिकल वर्कर जंहिंजो कम्यूनिस्ट पार्टीज़ में उनजी दिलचस्पी,
सॼी ज़ाहिर पई थिए। छा आहे उहो जीअं सवेर बि चयो त इहो सभु तॾहिं मुमकिन आहे जॾहिं तव्हांजे विच में हिकिड़ो अहिड़ो फ़र्द मौजूदु हुजे जेको तव्हांजे लाइ ॻाल्हाए, तव्हांखे रस्ता सही ॾसे ऐं तव्हां सां गॾु बीहे। हीउ जेको हींअर वक़्तु आहे न सिंध में, जंहिंमें असां ॾिसूं था त असीं पुठियां हिकिड़ो ऐं सम्झां थी असांजो समाज जेको आहे समाज जी तरह सां असां डिक्लाइन ॾांहुं पिया वञूं, असीं पुठिते ऐं तेज़ी सां असीं पुठियां पिया वञूं, जंहिंमें अञा रस्तो ऐं वाट वॾी आहे, अञा अॻिते वधणो आहे। औरत जे हवाले सां इहा ॻाल्हि करियां त जंहिंमें फेमिनिज़म ते ॻाल्हाइणु, फेमिनिज़म सां तालुक़ु रखणु हिकिड़ो अहिड़ो ॾोह थी सम्झो पियो हाणे वञे पढ़ियल लिखियल माण्हुनि जे तरफ़ां, जंहिंजो सिधो सिधो फेमिनिस्ट माईअ जे किरदार ते हमले करण जे सूरत में जेको आहे सो साम्हूं अचे थो। एॾा बुरा लफ़्ज़ जेके आहिनि, जेके बर्दाश्त जहिड़ा न आहिनि। असां में शायदि अहिड़े क़िस्म जा माण्हुनि जी या त कमी आहे हाणे, जंहिंजे करे इहे रवैया असांजे साम्हूं अचनि था। जैसे अनवर पीरज़ादा हिन में नज़्म अथसि त औरत अज़ल खां कारी आहे, ऐं हुन में ज़ाहिर आहे पुठियां तव्हां वञो न त कारीअ जो जेको मसइलो खयो आहे ऐं हुन जे पीड़ा खे जीअं फील कयो आहे, तव्हां ख़ुदि जेको हींअर शेर पढ़ियो आहे उहो ख़ुदि उहो शेर जेको आहे संदसि, उन में इहा सॼी कैफ़ियत मिले थी। हू इनकलाब में, हू समाज जे तब्दीलीअ में, हू नवनि ख़्यालनि में औरत खे न रुगो शामिल थो करे पंहिंजी नज़्मनि में, जे असां हुनखे ॾिसूं था न रुगो शामिल थो करे, पर हुनजे इनकलाब जी जेका सोच आहे, जेका हुनजी मज़ाहमती जी जेका सोच आहे, उन में बि हिकिड़ो रोमांस आहे ऐं उन रोमांस में औरत हुनजो पार्टनर नज़र थी अचे ऐं जंहिंखे तमामु नफ़ीस लफ़्ज़नि में हू को लाशनि जी ऐं हिननि जी रुगो बारूद जी हिन जी ॻाल्हि नथो करे, ॾाढी नफ़ासत सां हू हिन रोमांस में इनकलाब जे ऐं हिन जे मज़ाहमत जे रोमांस में औरत खे पाण सां शामिल थो करे। तो ऐं सम्झां थी त इहा त तव्हांजी असल में तव्हां सभिनी जेके न्याणियूं भेणूं सभु वेठियूं आहिनि, इहे सभु इन्हनि जी ख़ुशनसीबी आहे जो हिननि जे विच में अहिड़ो फ़र्द पैदा थियो जंहिं हिननि खे इहे रस्ता ॾसिया आहिनि। अहिड़ा फ़र्द आया आहिनि, पुठि ॿिया बि चंद पर चंद आहिनि जिन खे असां ईअं ॾिठो आहे। छो त ख़ासि करे मूं महिरुनिसा खे बि ॿुधो त मूंखे टंड कैसर जी हुनजी पलीजे साहिब जिन जी हिकिड़ी वर्कर हुई, उहा यादि अची वई जंहिं मूंसां वॾी डिबेट कई हुई ऐं उन वक़्त जा जेके पॉलिटिकल मसइला हुआ जंहिंमें आऊं हथु कढी बीह रहियसि, जेका मुंहिंजी हुन खां डिमांड बि मूं चयो न बाबा ऐं परे थिएटर उहो कर। त अहिड़ा किरदार असां वटि पर चंद आहिनि जिन अहिड़ियूं औरतूं ठाहियूं, जिन उन्हनि औरतुनि खे ॻाल्हाइणु सेखारियो। ॾिसो पढ़ाइणु त हूअं ई मुश्किल कमु आहे सिंध में जेको समाज में रहियो आहे। उन खां वॾो कमु जेको आहे उहो औरत खे, न्याणीअ खे, यंग न्याणीअ खे समाज जे साम्हूं बीहारे उन खां ॻाल्हाराइणु, उनखे सेखारणु त समाज सां हीअं पंहिंजो इख़्तिलाफ़ ज़ाहिर कर, आउं तोसां गॾु बीठो आहियां। इहो सभु खां मुश्किल ऐं सभु खां बिल्कुलु इहो एतमाद बि त हुजणु घुरिजे न, इहो तमामु ज़रूरी बि आहे। महिरबानी। ऐं अच्छा, तव्हां जीअं ॾिसो था पिया ऐं तव्हां ज़ाहिर आहे काफ़ी अर्से मतिलबु तव्हांजो फस्ट टाइम आहे, तव्हां बलड़ी जी आया आहियो, बलड़ी जी जूं औरतूं न्याणियूं उन्हनि खे ॿुधो था, उन्हनि सां मिलो था। अनवर पीरज़ादे जो जेको विज़न हुयो एम्पावरमेंट जो, उन में हाणे अॼुकल्ह वरी जदीद दौरु अची वियो आहे, AI जो दौरु आहे, मॉडर्नाइज़ दौरु आहे, हिन में एंटरप्रेन्योरशिप बि अची वई आहे। अगरि तव्हां स्टॉल्स तां चकर ॾियो त उते ॾिसो त न्याणियूं स्टॉल ते वेठियूं आहिनि ऐं काफ़ी अहिड़ो हुनर पंहिंजो हुन अॻिते कनि थियूं ऐं इन में बि हुनरमंद न्याणी जेका आहे अॻिते हली वधी सघे थी। इहो बि हिकिड़ो विमेन एम्पावरमेंट जो हिकिड़ो एस्पेक्ट आहे। इन हवाले सां छा चवणु चाहींदव जेके तव्हांखे नौजवान ऐं जेके नंढड़ियूं ॿारड़ियूं ख़ासि तौर ते तव्हांखे ॿुधनि थियूं, अगरि उहे सम्झी सघनि त उन्हनि जे लाइ कहिड़ो अहिड़ो ख़ासि मैसेज तव्हां ॾेई सघो था? ॾिसो, मुंहिंजो त हाणे मैसेज जेको छा थींदो हिते
ही तो वो ॻोठ आहे जंहिंमें अॻे ई मैसेज जा कुझु छटियल आहिनि ऐं फसल अॻे न पर तव्हांजे मैसेज जो इंतज़ार आहे। ही जेके नियाणियूं आहिनि उहे सवेर जीअं महताब चयो त नंढियूं नंढियूं छो ॿारड़ियूं जेके वेठियूं आहिनि उन्हनि खे नाहे ख़बर ही असीं सभु केरु केरु आहियूं छा आहियूं, पर जॾहिं ही वॾियूं थींदियूं तॾहिं ख़बर पवंदी अच्छा ही असांजा को फोटूं ॾिसंदियूं त उन्हनि खां असां हिननि खे ॾिठो हो, पर हिननि उते जॾहिं असां हिननि खे ॾिठो त हुननि अनवर पीरज़ादे जी ॻाल्हि वेठे कई, असांजे ॻोठ जी ॻाल्हि वेठे कई, असांजे ॻोठ जी औरतुनि जी ॻाल्हि वेठे कई, सुजाॻीअ जी ॻाल्हि वेठे कई। इहो छा आहे असांखे ख़बर नथी पवे, जेको ॿिज छटिजे थो न उन जी असांखे ख़बर नथी पवे, जॾहिं फसल लुणिजे थो न तॾहिं असांखे ख़बर थी पवे त हिन में महिनत कंहिंजी शामिल आहे। मूं सवेर जीअं ज़ाहिर डिघी ॻाल्हि थी थिए, पर मूं जीअं सवेर तव्हांखे चयो न त आउं ख़ुदि बि सम्झां थी त मूं जॾहिं लिखणु शुरू कयो त इहे ॿिज छटे चुका हुआ जंहिंमें अनवर पीरज़ादो बि हो, उनखे उन ज़माने में फर्स्ट सोर्स जेको हो कंहिंखे पढ़ण जो सम्झण जो उहो उन दौर जा अख़बार हुआ। त मुंहिंजो पंहिंजो नंढपण जेको आहे 15 सालनि जी उमिरि ताईं ऐं लाहौर में रहियसि, सिंधी ॿोली मुंहिंजे लाइ बिल्कुलु हिकिड़ी न सम्झ में ईंदड़ ऐं ॻाल्हाए प्रॉपरली कोन सघंदी हुअसि, ॻाल्हाईंदी हुअसि हिते ईंदी हुअसि त सभु खिलंदा मुंहिंजी ॿोलीअ तां, ऐं ॻाल्हाइण ई बंदि करे छॾींदी हुअसि सिंधीअ में। त जॾहिं आउं सिंध में आयसि ऐं जॾहिं आउं कराची में रहियसि ऐं जॾहिं मूं सिंधी ॿोलीअ खे ॾिठो पढ़णु शुरू कयो त आउं त कंहिंखे बि कोन सुञाणंदी हुअसि, त इहे चंद नाला हुआ। सिंधी क़ौम छा आहे, मूंखे ख़बर ई सिंध हिकिड़ो सूबो आहे, पर सिंधी क़ौम छा आहे, सिंध जी धरती छा आहे, सिंध जा मसइला छा आहिनि, सिंधी समाज कहिड़े क़िस्म जो उन दौर में आहे, उहा सभु शयूं ही अनवर पीरज़ादो, फ़क़ीर मोहम्मद लाशारी, सिराज उल हक़, इहे सभु मौजूद साहब, इहे सभई माण्हू जेको कुझु लिखंदा, ऐं त अञा उन दौर में अमर जलील खे बि कोन सुञाणंदी हुअसि, उनखे मूं देरि सां सुञातो, पर अख़बार जेको फर्स्ट सोर्स हो उन जे थ्रू जेको मूं जिन खे सुञातो, जिन खे लफ़्ज़ पढ़णु शुरू कया सिंधी सिखण लाइ, त मूंखे सिंधी ॿोली सिखंदे सिखंदे ख़बर पई त सिंध ॾुखोयल बि आहे, सिंध जा ई मसइला बि आहिनि। सॼो क्रेडिट अनवर पीरज़ादो ऐं उन दौर जे माण्हुनि खे वञे। बिल्कुलु, महिरबानी महिरबानी। ऐं मैडम महताब जी तरफ़ वधूं था। मैडम महताब जो अनवर पीरज़ादे सां ज़ाती तालुक़ु, ख़ासि तालुक़ु ऐं हिकिड़ो एज़ अ कलीग जीअं कमु कबो आहे उन हवाले सां अलॻि तालुक़ु, ऐं वरी अदबी हिकिड़ो अलॻि तालुक़ु आहे। ऐं अॼु जे सेशन जो जेको उनवान आहे त औरत जी तालीम ऐं उनजी सुजाॻीअ जे हवाले सां अनवर पीरज़ादे जो किरदारु, इहो ई अव्हां सां सुवालु आहे त तव्हां छा था सम्झो त जेको आहे कीअं अनवर पीरज़ादे जूं लिखणियूं, कीअं उन जा अमल ऐं कीअं उन जा जेके कचहरियूं जेके आम औरतुनि सां, घर जी नियाणियुनि सां या वरी कंहिं बि औरत सां किथे बि वेही कंदो त उन जे ॻाल्हियुनि में केॾी इम्पावरमेंट हूंदी ऐं कहिड़े तरीक़े सां उनजो किरदारु उन ते असरु कंदो। ॾिसो, मां जेका ॻाल्हि पंहिंजे पहिरीं काफ़ी औरतुनि जे सिलसिले में ॻाल्हाए चुकी आहियां, त उन में सभिनी खां पहिरीं ॻाल्हि जेका अनवर पीरज़ादे ॾे क्रेडिट थो वञे उहा हुनजी अमलियत पसंदी हुई। अमली तरह सां छा थियणु खपे, ऐं उहो कमु इहो त पाण लेक्चर न ॾियो, करे ॾेखारियो। उनजो सबूत तव्हां वटि औरतूं वेठियूं आहिनि, उनजी पंहिंजी भेण वेठी आहे, उनजी सौट वेठी आहे, इहे सबूत आहिनि। महर वेठी आहे, महर जेको तो आख़िर में नज़्म पढ़ियो, जेकॾहिं हिते को वॾेरो वेठो आहे त पंहिंजा हथ मथे करे ऐं महिरबानी